हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नई अपडेट दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। अचण वारे एपिसोड में हिकिड़ो बहितरीनु कमु थियण वारो आहे, जंहिंमें दोस्तों रेसियाणी ॾाढी ख़ुशि थींदी जॾहिं हू रहज़न वटि वेंदी हैदर खे वठी करे केस खां हथु खणण जे लाइ। रहज़न अॻे तयारु वेठो हूंदो आहे, चवंदो आहे मां केस खां हथु खणां थो ऐं हिकिड़ी तव्हां मूंखे जेको आहे ज़बान ॾींदो, जीअं मंसूर खान आज़ादु थींदो उन खां पोइ जेको आहे तव्हां मूंखे पत ॾींदो, कसम ॾींदो त हुन मुंहिंजे भाउ जो खून या कंहिं ॻाल्हि में मुलविस नाहे। रेसियाणी चवंदी इहो मां तव्हां सां वाइदो कयां थी, इहो मां तव्हांखे मंसूर खान खां पत वठी ॾींदुसि। रहज़न केस वारनि केस खां हथु खणी वेंदा आहिनि ऐं हिकु ॿ किस्तनि जे अंदरि मंसूर खान ॿाहिरि अची वेंदो आहे। होॾो मुराद चवंदो आहे त रहज़न वारनि खे वॾो धोखो ॾिनो आहे शाहनवाज़ ख़ान। अली ख़ान चवंदो आहे पाण हलूं शाहनवाज़ ख़ान वटि मतां असांखे जेको आहे हू माई वापसि करे, लेकिन मुराद चवंदो न, जॾहिं रहज़न वारा एॾो वेझो हुया उन्हनि खे जेको आहे शाहनवाज़ ख़ान थुकी न हुई, उन्हनि खे धोखो ॾेई छॾी, असांजी हू छा इज़त कंदो, हू हिकु शातिर ऐं शैतान माण्हू। अली ख़ान खे चवंदो वञणु उते ग़लति आहे। ऐं रहज़न वारा इन इंतज़ार में आहिनि त शाहनवाज़ ख़ान खे ईअं असां हथु विझंदासीं त असांखे पुलिस में खंभे खणाए छॾींदो, त असांखे को सपोर्ट मिले बाद में मंसूर खान जहिड़ो माण्हू जीअं ॿाहिरि अचे। मंसूर खान जीअं ॿाहिरि ईंदो पोइ रहज़न वारनि खे मुराद वारनि खे सपोर्ट मिली वेंदी। पोइ शाहनवाज़ ख़ान जा पोयां ॾींहं तव्हां ॾिसिजो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।